सर पाण जिथे मौजूद आहियूं हितां खां कुछ किलोमीटरनि जे फ़ासिले ते बलूचिस्तान जी जेका सरहद आहे, बलूचिस्तान सूबो शुरू थिए थो। बलूचिस्तान में हिन वक़्तु जेका पाबंदी मिलियल तंज़ीम आहे उन हालतूं इंतिहाई ख़राब कयूं आहिनि। असांजे वेझो जेको ज़िलो झलमक्सी आहे उन समेत भरपासे जे इलाइक़नि में जेको आहे त चयो वञे थो त जेको आहे उन्हनि जो कंट्रोल आहे ऐं उतां जा जेके नवाब साहिब आहिनि पंहिंजे अबाणे ॻोठ वञी कोन था सघनि। ऐं छा था सम्झो ईंदड़ ॾींहंनि में जेको आहे कंबर शदादपुर ज़िले या सिंध ते उन तंज़ीम जो या उन्हनि जो को असरु पवंदो? बाबा मूंखे तव्हां हिकिड़ी शइ ॿुधायो त बलूचिस्तान जे कहिड़े सरदार पाकिस्तान जे ख़िलाफ़ वञण जी ॻाल्हि कई आहे? जी को सरदार जो नालो तव्हां खणी ॿुधायो मूंखे। बग़ैर मुखालफ़त कंहिंजी बि न आहे। कहिड़ो सरदार? जी मिट माइट पंहिंजाइतनि जी, पर सरदार जी ॻाल्हि थो कयां जंहिंखे अवाम क़ौम राज जी पग ॿधल आहे। नवाब कंहिं बि इन शइ जंहिं ते तव्हां चओ था सिंध जी ॻाल्हि, सिंध बलूचिस्तान न आहे। हुन जी जदोजहद पंहिंजे बलूचिस्तान में अथनि। असां एज़ अ बलूच क़ौम ज़रूरु आहियूं, हिते रहूं था, बलूच क़ौम आहियूं, पर असां सिंध जा वासी आहियूं, सिंध जा बचा आहियूं, सिंध में रहूं था, सिंधी आहियूं। बलूच क़ौम ज़रूरु आहियूं, सही, पर हिते रहवासी सिंधी आहियूं, सिंध जा आहियूं, सही। ॿी ॻाल्हि जेका तव्हां चओ था त वञी नथा सघनि, न अहिड़ी ॻाल्हि कान्हे। हर को वञे थो, केरु नथो वञे, सभु आहिनि, पर हालात जंहिं पासे वञनि था, मां त इहो चवंदुमि सभिनि खे त जॾहिं तालिबान सां ॻाल्हियूं करे सघो था, जॾहिं ॿी धुर सां ॻाल्हियूं करे था, हे बि असांजा हिननि सां, इन्हनि खे जे राय रास्त ते आणण जे लाइ हिन सां ॻाल्हियुनि सां नाराज़ धुरियूं जेके आहिनि उन्हनि खे राय रास्त ते आणणो वञे, उहो राय रास्त ते अचनि। असांजी, मां ईअं चवंदुमि त असांजो वजूद पाकिस्तान जे झंडे सां आहे।